बिस्मिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वबिलवालिदैनि एहसाना फ़आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। प्यारा दोस्तों, कुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो वबिलवालिदैनि एहसाना, यानी पंहिंजी माउ ऐं पीउ सां भलाई कयो, एहसान कयो। भलाई में मुराद उन्हनि जो अदब करियो, उन्हनि जो एहतराम कयो, उन्हनि जी इज़्ज़त करियो। ॿी जगह ते अल्लाह पाक कुरान मजीद में इरशाद फरमायो फ़ला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा। अल्लाह पाक फरमाए तो ख़बरदार पंहिंजी माउ पीउ खे अची सींध में न रुआरजां। जो उहे जॾहिं वॾी उमिरि में पहुची वञनि त उन्हनि खे तकलीफ़ न ॾिजां, उन्हनि खे इज़ाए न ॾिजां, उन्हनि जो अदब कजां, उन्हनि जो एहतराम कजां, उन्हनि जी इज़्ज़त कजां ऐं उन्हनि वटां तोखे दुआऊं मिलंदियूं। दुनियादार, दुनिया जा माण्हू तो में मतिलबु पुरस्त हूंदा, दुनिया वारनि जो मतिलबु तो में हूंदो। जेसि ताईं मतिलबु निकिरंदो पोइ तोखे वरी सुञाणंदा बि न, पुछंदा बि न त हीउ असांजो दोस्त हुयो या न, अज़ीज़ हुयो या न। तोखे ॾिसी पर पुठ मुंहुं करे हलिया वेंदा, पर माउ पीउ जो उहो रिश्तो आहे जो तूं राति जो कंहिं कम सां कंहिं शहर जे तरफ़ वञी वरी राति जो देरि सां अचे त माउ खे तड़प हूंदी, माउ खे राति जो बिस्तर ते आराम न ईंदो। मां राति जो उजाॻो करे इहो सोचींदी त मुंहिंजो पुटु किथां थो अचे। जॾहिं ईंदो तॾहिं इहो चवंदी पुटु मानी खाधी आहे नी या न। पर जॾहिं घरवारी हूंदी त घरवारी रुॻो इहो पुछंदी त कमाई आई या न। त प्यारा दोस्तो, असांखे माउ पीउ जी इज़त करणु खपे। हुज़ूर साईं जो हदीसूं आहिनि, क़ुरान शरीफ़ जो हुकुम बीठो आहे। अल्लाह साईं क़ुरान मजीद में हुकुम करे थो त फ़ला तक़ुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा, ख़बरदार पंहिंजी माउ पीउ खे अछी सींध में न रुआरजां, उन्हनि जी इज़त कंदा करियो। हुमा नारुक हुमा जन्नतुक, तव्हांजे लाइ माउ पीउ जहन्नम बि आहिनि ऐं जन्नत बि आहिनि। जॾहिं माउ जी पीउ जी इज़त कंदासीं तॾहिं कामयाबी जी मंज़िल माणींदासीं। असां दुनिया में जॾहिं आया हुआसीं, असांजी माउ पीउ परवरिश कई। जॾहिं असां वॾा थियासीं, ड्यूटियुनि वारा थियासीं, नौकिरियुनि वारा थियासीं, घर वारा थियासीं, जॾहिं असांजा औलाद थिया, बच्चा थिया, तॾहिं असां पंहिंजी माउ खे हिन उमिरि में बेदर्द करे छॾियो ॾियूं ऐं घटि वधि ॻाल्हायूं। माउ पीउ सां बि असांखे घटि वधि न आहे ॻाल्हाइणो। हुज़ूर साईं जी हदीसूं छा आहिनि, क़ुरान शरीफ़ जो हुकुम छा आहे त जॾहिं तूं वॾो थी वेंदे तॾहिं पंहिंजी पोयं कयल कमाई न विसार। माउ पीउ जॾहिं तूं माउ जे पेट में हुई, अञा नंढड़ो मासूम हुई, पेट अंदरि, उते तुंहिंजी परवरिश कीअं पई की, उते तोखे अल्लाह पाक रोज़ी पहुचाए पई माउ जे नाई जे ज़रिए। जॾहिं तूं दुनिया ते आई तॾहिं तुंहिंजी रोज़ी अल्लाह ताला पंहिंजी माउ जी छाती में 2 रोज़ा दरवाज़ा रखिया। जेकी रोज़ी आहे उन जा दरवाज़ा तुंहिंजी माउ जी छाती में अल्लाह पाक रखिया। उन सां तोखे खीरु मिलियो। जॾहिं तूं वॾड़ो थिए, तुंहिंजा 2 टे ॾंद थिया, तॾहिं अल्लाह पाक तोखे ॾंदनि जे ज़रिए खाधो पेट में दाख़िल करायो। कीअं? तुंहिंजी माउ परवरिश कई, तोखे खाधो पीतो ॾिनई, तोखे खीरु पियारी। जॾहिं तूं वॾो थी, जोबन जवाननि ते थी, बालक थी वी, जॾहिं अॼु तूं शादी कई आहे त अॼु पंहिंजी माउ खे विसारे छॾींदी थी। ख़बरदार पंहिंजी माउ पीउ खे न विसारियो, पंहिंजी माउ जी इज़त कंदा करियो। जॾहिं तव्हां माउ पीउ जी इज़त कंदा, तव्हांजी दुनिया में जेकी बि शइ कंदा उहा कामयाबी जी हूंदी। तव्हां पंहिंजो सुठो रोज़गारु करियो था, पर उन में तेसि ताईं बरकत न पवंदी जेसि ताईं माउ नाराज़ आहे। जेकॾहिं माउ खे राज़ी कंदा त दुकान में, रोज़ी में बरकत पवंदी। मां राज़ी आहे, मां हर ॻाल्हि में दुआऊं ॾिए थी, त ईअं सम्झो औलाद कामयाबी जूं मंज़िलूं माणींदो। छो त असांखे माउ पीउ जी फरमान बरदारी करणी आहे। जी भिटाई साईं फरमायो न, सरी जिन रे नसारती रुस्मतिन से हुजण किन तूं झको थी पांदगजी में पा, पाण वञी परचा मथां रुठो ई रहिजी वञे। अल्लाह साईं खे दुआ आहे असांखे माउ पीउ जो अदब करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।